ओ लिखा चाचा शाहिद वफ़ा मुस्तफ़ा जी आला उत्तम आशिफ़ा मुस्तफ़ा जी। ओ ॾिसे ॾेहो ॾाहिरी थींदा राज़ ज़ाहिरी कादिर जाता हिणे नबी जनु रखे जेकी नथा मञन रब जो कसम असांखे उहे असली नथा वणन। नीहं जॾहिं निर्वारी बख़्शी ख़ल्क़ तॾहिं खां ख्वारी बख़्शी नालो मुंहिंजो शाहिद अली ज़ात ख़ुदा ॾाहिरी बख़्शी। क़िबला निस्बत में मां नक्शबंदी हाँ पधरो आहियां ताहिरी बख़्शी। अबे अमां जी दुआ आ मूंखे छहनि भाइरनि भाइरी बख़्शी। भेनरूं टे ऐं न्याणी हिकिड़ी क़ासिम पुट कचहरी बख़्शी। पाकिस्तान सां प्यारो आहे मूंखे सिंध ख़ुदा सुहारी बख़्शी। साईं ज़िलो नौशरो फ़िरोज़ मुंहिंजो ताल के भिरिया ॾांहुं तयारी बख़्शी। अदा ठारू शाह में ठाठो मुंहिंजो सांदन संगत सारी बख़्शी। ॾाटो कोडर किर्त असांजी धणीअ दुकानदारी बख़्शी। आलिम हाफ़िज़ आलिम नाहियां शहनशाह पंहिंजी आ शाइरी बख़्शी। उस्ताद मोहम्मद हसन हकड़ो जंहिं गुफ़्तनि में गुलज़ारी बख़्शी। अदा मालिक आ मशहूरी बख़्शी फ़ौरन हिन फ़क़ीर खे। साईं क़िबला अवां जी वॾी महिरबानी जो अवां फ़क़ीर खे टाइम ॾिनो। साईं क़िबला जॾहिं आऊं स्कूल में पढ़ंदो हुउसि तक़रीबन 94 खां वठी मुंहिंजो नात ख़्वानी ॾांहुं नातूं पढ़ंदो हुउसि 1994 खां वठी करे। जेका शाइरी जेका मूं स्टार्ट कई उहा मूं स्कूल जे दौरान स्टार्ट कई। पहिरियां कलाम ऐं लिखंदा हुआसीं गाना। पोइ नातुनि जी दुनिया में ऐं मैट्रिक खां आयुसि तक़रीबन 1997 खां वठी करे नातूं वग़ैरह। जेका पहिरीं हिन खां नात मुंहिंजी मक़बूल थी तमामु घणी उहा मशहूरु नात हुई त दरबार मदीने वारे जी रब ॼाणे कोन थी विसरे। साईं फ़क़ीर वकील अहमद पंवर साहिबु ऐं साईं असांजे फ़क़ीर मदर अली ख़ासकेल साहिबु पढ़ी हुई। उनखां पोइ अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीर खे शौक़ु थियो हिमत अफ़ज़ाई थी काफ़ी दोस्तनि पसंदि कयो। पोइ इन हवाले सां अल्हम्दुलिल्लाह हीअ फ़क़ीर नात ख़्वानी जे मैदान में आयो ऐं लिखंदो वियो। अॼु ताईं अल्हम्दुलिल्लाह इहो जेको सिलसिलो आहे सो रवां दवां आहे मुंहिंजा साईं। ऐं पाण बि जेको आहे न नातूं पढ़ंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह। नात ख़्वानीअ जे सां लॻाव अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुदि खे बि आहे। पोइ कॾहिं कॾहिं आऊं पाण पढ़ंदो आहियां कंहिं प्रोग्राम में वेंदा आहियूं। जी मुंहिंजा साईं क़िबला साईं शाइर जेका नात ख़्वानी जेका शाइरी आहे मूंखे जेको शौक़ु पैदा थियो त आऊं शाइरी कयां। मुंहिंजो उस्तादु आहे उस्तादु मोहम्मद हसन हकड़ो साहिबु जेको हिकु बहितरीनु हिन दौर जो सुगड़ ऐं शाइर आहे। उनजी सोबत में रही करे ऐं उन साईं खां मुतासिर थी करे जेको आहे न मूं लिखी शाइरी। जेके शाइर हलनि था पिया जीअं अज़मी साहिबु त माशाअल्लाह मथां आहिनि। उनखां अलावा साईं आजिज़ बुरड़ो साहिबु आहे। साईं बख़्शल चांडियो रहमतुल्लाह जेको वफ़ात करे विया या साईं इस्माइल चांडियो साहिबु आहे। इहे हिन वक़्तु जा साईं करीम मशहूरी साहिबु आहिनि सुठा शाइर आहिनि जेके फ़क़ीर काफ़ी पसंदि आहिनि। हिन वक़्तु जा उहे शाइर ॾाढा मूंखे वणंदा आहिनि काफ़ी। त हिन वक़्तु जेके हाज़िर में जेके शाइर मां तव्हांखे ॿुधायो त काफ़ी सुठो लिखे थो असांजो साईं आजिज़ बुरड़ो साहिबु ॾाढो भलो लिखे थो अल्हम्दुलिल्लाह। ऐं उनखां काफ़ी मुतासिर आहियां। नौजवान शाइर आहे या असांजो दोस्त आहे मदहोश ताहिरी हाफ़िज़ साहिबु काफ़ी सुठो लिखे थो अल्हम्दुलिल्लाह नौजवान शाइरनि में। बाक़ी तक़रीबन जेका फ़क़ीर जी जेका शाइरी आहे मुंहिंजे ख़्याल में सिंध जे काफ़ी नात ख़्वाननि पढ़ी आहे। जिन में सभ खां वधीक जेको मूंखे पसंदि नात ख़्वान आहे उहो फ़क़ीर आहे मज़र अली ख़ासकेली साहिबु जेके मुंहिंजा नात ख़्वान पसंदीदा आहिनि। साईं कारी महताब अली मीरानी साहिबु आहिनि। साईं फ़क़ीर मोहरम डायरी साहिबु आहिनि या साईं हाफ़िज़ सदाम कासमी साहिबु आहिनि। अहिड़ा नौजवान नात ख़्वान काफ़ी आहिनि जेके तक़रीबन मुंहिंजी शाइरी शौक़ सां पढ़ंदा आहिनि ऐं काफ़ी मुंहिंजा मूंखे वणंदा आहिनि ॾाढा उहे। नात लिखण में ईअं खणी चई त मुंहिंजी का बि महिनत न हूंदी आहे। मुंहिंजे नज़र में नात लिखण खां पढ़णु वधीक मुहारत आहे। मुंहिंजे नज़र में जेके पढ़नि था वधीक उन्हनि जी मुहारत आहे। नात लिखण महिल मुंहिंजी का बि महिनत कोन्हे बसि ही करम आहे। जॾहिं बि लिखणु वेहंदा आहियूं त लफ़्ज़ ऑटोमेटिक अची वेंदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह महिरबानी थींदी आहे। बाक़ी लिखण महिल मुंहिंजो को बि कमाल न आहे क़िबला साईं। ॻाल्हि अॼु ताईं जेका शइ मूं लिखी आहे क़िबला साईं सभ खां वधीक मुंहिंजे ख़्याल में जेके शेर मुंहिंजा आहिनि तक़रीबन सिर्फ़ु नातूं ई लिखियूं आहिनि। मनक़बतुनि जो जेको रेशो आहे या ॿियूं जेके काफ़ियूं आहिनि उहे तमामु घटि
अलहमदुलिल्लाह सभ खां वधीक जेके जिन ते लिखियो आहे मूं सनफ़ुनि ते उहे सिर्फ़ु नातूं ई आहिनि मुंहिंजा। सभ खां पहिरियां आऊं पंहिंजे नात ख़्वान दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त जेका अवां नात पढ़ो था उनखे नात करे पढ़ो, छो त हीअ नात असांजी इबादत आहे मुंहिंजा साईं। उनखे तव्हां नात सम्झी पढ़ो ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जी काफ़ी महिरबानी आहे, जेके असां लाइ दुआऊं कनि था, उन्हनि जो प्यार ऐं ख़ुलूस आहे। ऐं उन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां जेके लाइक कनि था, जिन जी मोहबत आहे। ऐं जेके दोस्त शाइर आहिनि अॼुकल्ह काफ़ी नवां नवां शाइर आया आहिनि, अलाह सां उन्हनि खे वधाए, उन्हनि खे अञा साईं अलाह इन मैदान में तरक़ियूं अता फ़रमाए। उन्हनि लाइ अर्ज़ु इहो आहे त अवां शाइरी बेशक कयो, पर कंहिं सुठे कंहिं आलिम खां, छो त नात जेका आहे उहा अवां सिलेक्ट कराए पोइ ई कंहिं नात ख़्वान खां पढ़ायो त बहितरु थींदो मुंहिंजा। तव्हांजी वॾी महिरबानी साईं शौकत साहिबु अवां जी लखे सां अवां जा अवां हली आहियो। जेके दोस्त ॿुधंदड़ आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि खे आउं अर्ज़ु थो कयां तव्हांजे चैनल खे शौकत हुसैन चांडियो जे नाले सां जेको तव्हांजो चैनल ठहियलु आहे उनखे सब्सक्राइब कनि। ऐं अव्हांखे दुआ थो कयां त अलाह साईं अव्हांखे, अव्हांजे बचनि खे हुज़ूर जे इश्क में अञा वधीक सरशार करे। अव्हां बि असां लाइ दुआऊं कयो, असां बि अव्हां लाइ दुआऊं था कयूं। अव्हांजा लखे सां तव्हां भली आहियो, लखे सां वॾी महिरबानी मुंहिंजा साईं। महेशर ॾिहाड़े मुंहिंजो सजण ॾिसजां, महेशर ॾिहाड़े मुंहिंजो सजण ॾिसजां, ओ कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए, बुरा बख़्शिराए वंड वंडिण ॾिसजां, महेशर ॾिहाड़े मुंहिंजो सजण ॾिसजां। आदम बि हूंदो, ईसा बि हूंदो, याकूब यूसुफ मूसा बि हूंदो, उहो वक़्तु थींदो केरु कमु न ईंदो, उते मुस्तफ़ा जो कमु अचणु ॾिसजां, महेशर ॾिहाड़े मुंहिंजो सजणु ॾिसजां। ओ लिखां छा छा शाहिद वफ़ा मुस्तफ़ा जी, आला उत्तम आशिफ़ा मुस्तफ़ा जी, ओ ॾिसे ॾेहो ॾाहिरी थींदा राज़ ज़ाहिरी, क़ादिर जा ताहिरी कुर्ब करणु ॾिसजां, महेशर ॾिहाड़े मुंहिंजो सजणु ॾिसजां। सुहिणे नबीअ जे नूर खे जेकी नथा मञनि, सुहिणे नबीअ जे नूर खे जेकी नथा मञनि, रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि, रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि। कद जाकुम मौला नूरा चयो, कद जाकुम मौला नूरा चयो, आयत इन्हई अजमाना, आयत इन्हई अजमाना, कटड़ो था बि कढण, आयत इन्हई अजमाना, कटड़ो था बि कढण, रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि। बेशक बशर थिया पर बेमिसाल आ, बेशक बशर थिया पर बेमिसाल आ, पर नबी मुंहिंजो नूर आ, नबी मुंहिंजो नूर आ, तूं बशर बात न बक, बोड़ न ॿिया
बुराई में सफ़ा बिली नाहक पंहिंजो नक धक तोखे मां कहिड़ा हणा शल धणीअ जो लॻंदी धक ग़ुलाम नबी मिसकीन चए ॾेई ढर ॾे ॻाल्हि खे ढक जन अंधनि खाधो अक से माखीअ मूं छा ॼाणंदा बेशक बशर थी आयो पर बेमिसाल आ बेशक बशर थी आयो पर बेमिसाल आ के त पाण वांगुर के त पाण वांगुर प्यारे खे था चवनि रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि हिकिड़नि त मुंहुं मटायो आहे हबीब खां हिकिड़ त मुंहुं मटायो आहे हबीब खां असुहा बसां ॿियाई असुहा बसां ॿियाई आहे रखी ॿियनि रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि शाहिद अली ओॾाहिरी भाऊ बचा कजा शाहिद अली ओॾाहिरी भाऊ बचा कजा ज़हरीला ॾे भूॾींगा ईमान था ॾंगनि ज़हरीला ॾे भूॾींगा ईमान था ॾंगनि रब जो कसम असांखे उहे असली नथा वणनि सुहिणे नबीअ जे नूर खे जेके नथा मञनि रब जो कसम असांखे उहे असली